मोहब्बत नवा मुझी धरती सा जहके मोहब्बत नवा मुखे तहसा हती जी रगबत नवा सिंध जे मुनकरन जा कटक पिया लहन सिंध शोधन लुटेरन जी मिल्कियत नवा। बिलाल चौरंगी ते गॾु थियल सभिनी साथियुनि खे हक़ मौजूद जीए सॉरी मुर्तजा शहीद मीर मुर्तजा चौक ते कल सभिनी दोस्तनि खे ख़बर हूंदी ऐं ॿियनि ॻाल्हियुनि खे कोन थो वठां। कल बिलाल कॉलोनी में जेको राति बिलाल कॉलोनी में सिंधी माण्हुनि सां सिंधी वसंदी में सिंधी माण्हुनि जे घरनि सां ॿिनि कलाकनि ताईं हा हा ॿिनि कलाकनि ताईं जेको गुलशन बिलाल में धारियनि माण्हुनि तादी कई आहे ऐं जेको फायरिंग कई आहे धकाया आहिनि माण्हुनि खे ॿधो आहे। असां उन सिलसिले में पंहिंजे माण्हुनि लाइ पंहिंजनि सिंधी माण्हुनि जे लाइ नवाब शाह खां कई आयासीं। असां राति बि चयो असां जूं गैरतूं छो त निंडूं अहिड़नि हालातनि में बेगैरत कंदो आहे गैरतमंद नथो करे सघे। जॾहिं असांजे बच्चनि ते असांजे नंगनि ते धारियो अचे दादागिरी करे सो बि सरकार जे हुनमें हिफ़ाज़त में पुलिस जे मोबाइलनि जे हसार में घिड़ी करे जॾहिं घरनि ते घिड़े थो त को बि गैरतमंद सुम्ही कोन थो सघे न को मानी हुनखे निड़ी खां लहंदी। कल जेको डेनम कंपनी में जहिड़ो थियो आहे उते हिकिड़ो लेबर जो मसइलो आहे। उहे पाण में मज़दूर विड़िया आहिनि हिकिड़े सिंधी माण्हू खे धारियनि पठाणनि हिकिड़े मासूम खे नंढी उमिरि जे माण्हू खे देर ताईं फुटबॉल वांगुरु हुन कुटियो। जीअं बि कयो उहो डेनम कंपनी में लेबर वारनि जो मसइलो हुयो। पर असां पुछूं था त हीउ कहिड़ो तरीक़ो आहे त राति जो एॾे 200-300 माण्हू वठी करे सिंधी माण्हुनि जे घरनि में घटनि में फायरिंग कई वई आहे। उन्हनि खे धक हयो वियो आहे। हिकिड़ो जागीराणी जेको पेंचर हणंदो आहे मासूम जागीराणी जेको पेंचर थो हणे उनजो पोड़ो पीउ अछी ॾाढ़ी सां हींअर रोई पियो आहे छो त उनजो पुटु सीरियस हालत में जिनाह में दाख़िल आहे। उनजो मथे जो को दिमाग़ जो ऑपरेशन थियणो आहे। ही हेॾी वॾी दादागिरी ऐं उनखां वॾी जेका मूंखे राति दोस्तनि ॿुधायो त DSP बि हुयो SHO बीठो हुयो जेको असांखे चए पियो त तव्हां हटी वञो कुझु देरि में तव्हां ते हमिलो थियणो आहे। यानी सरकार बाख़बर हुई। उन DSP चयो कयो आहे उन ते लानत उन SHO ते जेको हितां जे तहफ़ुज़ जो ज़ामिन आहे जेको पघार इन शइ जी थो खणे त तव्हां फैमिलियुनि खे घरनि वारनि जो तहफ़ुज़ कंदव। पर ही सिधी साईं दहशतगर्दी आहे। ही ATC जा केस लॻणु खपनि पर 24 कलाक थी विया आहिनि उन्हनि माण्हुनि ते जिन खे सभु सुञाणनि था उन्हनि ते को बि केस दाख़िल न कयो आहे। अॼु मंझंदि खां वठी SSP शाहनवाज़ चाचर साहब सां मां राब्ते जी कोशिश कई आहे पर हुन सां को राब्तो न पियो थी सघे। हू मुंहिंजी फोन न पियो खणे। असां सिंधी अमन परस्त क़ौम आहियूं पर बेगैरत कोन आहियूं। असां जेकॾहिं कंध झुकायूं था त पंहिंजे मरम जे करे वॾ माणपे जे करे बुज़दिली कोन्हे। ही जो ॿाहिरियां माण्हू 200-300 माण्हू वठी करे घरनि ते हमला था कनि असां इन शइ खे माफ़ कोन कंदासीं। कंहिं बि क़ीमत ते माफ़ कोन कंदासीं। मूं राति बि स्टेटस रखियो त सिंध अवामी सथ असांजा साथी कराची में 4 ज़िलनि में कमु कनि था। असां सिंधी माण्हुनि जो तहफ़ुज़ कंदासीं। अॻु में असां हूंदासीं पोइ ॿिया माण्हू असां कंहिंखे इजाज़त कोन ॾींदासीं त घरनि में घिड़ी कंहिंजे नंगनि ते। पर आऊं उन SSP साहब जे इन ख़ामोशी खे कहिड़ो नालो ॾियां जेको 24 कलाक ताईं FIR दर्ज न थी आहे। उन SHO खे छा चवां जे 24 कलाक ताईं FIR अञा ताईं न कई आहे। यानी हो चाहिनि था या कुझु धुरियूं चाहिनि थियूं त कराची में लसानी झेड़ो थिए। हिन महिल ताईं हुकूमत जा अहलकार CM सिंध को बि तदारुक कोन वरितो आहे। 200 माण्हू जॾहिं हिकिड़े एरिया ते पूरे ते क़ाबिज़ थी करे उनखे महसूर कनि था उन्हनि खे बंदि करे था छॾनि। ही को मामूली ॻाल्हि कोन्हे। वाना वज़ीरस्तान कोन्हे अफ़गानिस्तान कोन्हे। ही सिंध आहे ही कराची आहे। ही असांजो कराची असां धणी आहियूं कराची जा। असांखे पंहिंजनि जो तहफ़ुज़ करणो आहे। रोज़ जो टाइम थिए पियो वधीक टाइम कोन थोड़ा SSP खे 24 कलाक जो असां अल्टीमेटम था ॾियूं त FIR दर्ज कई वञे। पुलिस जा जेके टाउट आहिनि 2 नूरो जट ऐं दानिश जिन खे सुञातो आहे
दानिश पठान ऐं नूरो जट जेके डिसमिस थियल पुलिस वारा आज भी पुलिस जा कम कनि पिया। SSP नादर पठान ऐं डेनिम कंपनी जा जेके ज़िम्मेदार आहिनि उन्हनि सभिनी जे ख़िलाफ़ डेनिम कंपनी जे ख़िलाफ़ FIR लॉन्च कयो, उन्हनि जे इंतज़ामिया ख़िलाफ़। छो त तव्हां वीडियो में ॾिठो हूंदो डेनिम कंपनी में अंदर प्राइवेट माण्हू सिंधी माण्हू पिस्टल जा फायर पियो करे। पुछूं था त कंपनी में असलो किथां आयो, सिक्योरिटी गार्ड भी कोन्हे, ॿाहिरियों माण्हू आहे जेको स्ट्रेट फायर करे पियो। इहा वीडियो वायरल आहे, उन ते बि का FIR कोन्हे। सो असां मुतालबो था कयूं हितां जी पुलिस इंतज़ामिया खां त डेनिम कंपनी ते उन्हनि जे अमलदारनि ते जिन झेड़ो करायो आहे उन्हनि ते FIR ऐं दहशतगर्दी जी FIR लॉन्च कई वञे ऐं जेके ज़ख़्मी थिया आहिनि उनजो तदारुक कयो वञे। असां ईंदड़ 24 कलाकनि जो अल्टीमेटम ॾियूं था। जेकॾहिं 24 कलाक में FIR न थींदो त जुमे ॾींहुं सभु गैरतमंद सिंधी गोदाम चोरंगी जुमे ते नमाज़ खां पोइ सॼी गैरतमंद दोस्तनि खे गयूर दोस्तनि खे दावत ॾींदासीं। जेकॾहिं FIR नथी थिए असां माण्हुनि जी त असां उते धरणो हणंदासीं गोदाम चोरंगी ते 3 वॻे मंझंदि जो। क़बूल आहे तव्हांखे? रोज़ा वधीक टाइम कोन था वठूं। इंशाअल्लाह ताला 24 कलाक में FIR नथी थिए, सिंध हुकूमत नथी नोटिस वठे, SSP नथो नोटिस वठे, पाण गॾु वासे जुमे जे ॾींहुं 3 बजे गोदाम चोरंगी ते जीए सिंध।